22 जनवरी 2008 बमकाम अब्दू में हजरत मौलाना सिबगतुल्लाह साहब जोगी बयान फरमाए रहा आहिन। मौजू है नबीअ जा गुल, वाल्यूम नंबर 215। पेशकश यादगार इस्लामी प्रोडक्शन सखर। कैसेट मिलने जो पतो दीदार इस्लामी कैसेट ऐं सीडी सेंटर, पहिरीं मंजिल, ऑफिस नंबर 1, मेहरान मरकज, घंटा घर सखर। फोन नंबर 56167006। أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: وهو الذي أرسل الرياح بشرا بين يدي رحمته. صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين. والحمد لله رب العالمين. वाहे कांदा भी बसां मुहिब मिठा मंठार। सिद्दीक़ सादिक़ सिद्क़ जो सरदार सरदार। उमर अदालत अगरो उस्मान इज़्ज़तदार। कादिर पंहिंजे कुर्बसी कया अलीअसी इकरार। ज़मरूदी जिनसार हसन मीर हुसैन दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला जा लख एहसान ऐं करोड़ा करम आहिनि जंहिं रब्बुल आलमीन अवाई असांखे हिन क़ुरान मजीद जी अज़ीम बाबरकत मजलिस में विहण जी सआदत नसीब फरमाई। दुनिया में रहमतूं आहिनि ॿ,
एक कुरान बियो बारिश। कुरान भी अल्लाह जी रहमत है तो बारिश भी अल्लाह जी रहमत। जी अल्लाह से फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। फरमाई असां कुरान मजीद खे नाज़िल कयो आहे जंहिंमें मोमिननि जे लाइ शिफ़ा बि आहे त मोमिननि जे लाइ रहमत बि आहे। त हिन कुरान मजीद खे अल्लाह साईं कुरान मजीद में रहमत कोठियो आहे। वरी हुन रहमत जे बारे में फरमाई वहुवल्लज़ी अरसल रियाह बुशरम बैन यदै रहमतिह। अल्लाह ओ अथव जेको पंहिंजे रहमत खां अॻ में हाली थधिड़ियूं हीरूं ऐं हवाऊं मोकिलींदो आहे। उहा कहिड़ी रहमत है? बारिश। त आहे कुरान भी रहमत, आई बारिश भी रहमत। बारिश वारी रहमत भी आसमान खां आई, कुरान वारी रहमत भी आसमान खां आई। मान तू चवा कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर। अल्लाह से फरमायो हीअ जेका कुरान वारी रहमत अथव असां मथों नाज़िल कई आहे क़द्र वारी रात में। वरी हुन रहमत जे बारे में फरमाई व अंज़लना मिनस समाई माअन तहूरा। फरमाई असां आसमान मां पाक पाणी नाज़िल कयो आहे। आहे हीअ भी रहमत आहे हुआ भी रहमत। बारिश वारी रहमत भी आसमान खां आई, कुरान वारी रहमत भी आसमान खां आई। बारिश वारी रहमत जे नाज़िल थियण जी जाइ ज़मीन, कुरान वारी रहमत जे नाज़िल थियण जी जाइ दिल। मान तो चवा कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्ना व इन्नहु लतंजीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिक। अल्लाह से फरमायो हीअ जेका कुरान वारी रहमत अथव या जहाननि जे पालनहार जे तरफ़ों नाज़िल कयल आहे। ऐं हिन कुरान वारी रहमत खे खणी अचण वारो आहे रूहुल अमीन यानी जिब्रील अमीन। अला क़ल्बिक इहा कुरान वारी रहमत नाज़िल थी तव्हांजे सरदार मुहम्मद रसूलुल्लाह जे दिल मुबारक ते। त बारिश वारी रहमत नाज़िल थी ज़मीन ते, कुरान वारी रहमत नाज़िल थी नबी संजे दिल मुबारक ते। ऐं याद रखो अब्दू जा मुसलमानो बारिश जॾहिं ज़मीन ते नाज़िल थींदी आहे त कुरान तू फरमा लिनुहयिय बिही बलदतम मैता। गैर आबाद ज़मीन आबाद थींदी आहे, गैर आबाद शहर आबाद थींदा आहिनि। पर जॾहिं हीअ कुरान वारी रहमत मुंहिंजे महबूब जे क़ल्बे मुबारक ते नाज़िल थी त गैर आबाद दिलियूं आबाद थियूं। आए हुआ भी रहमत, आए हीअ भी रहमत। मींहुं ज़मीन ते नाज़िल थियो त ज़मीन आबाद थी, कुरान दिल ते नाज़िल थियो त दिलियूं आबाद थियूं। मींहं वारी रहमत जॾहिं ज़मीन ते नाज़िल थींदी आहे त किथे गुलाब जा गुल पैदा थींदा आहिनि, किथे राबेल जा गुल पैदा थिया, किथे मोते जा गुल पैदा थिया,
किथे चंबेली जा गुल पैदा थिया, किथे नाज़बू जा गुल पैदा थिया, पर जॾहिं इहा क़ुरान वारी रहमत नाज़िल थी, किथे सदाकत जा गुल पैदा थिया, किथे अदालत जा गुल पैदा थिया, किथे सखावत जा गुल पैदा थिया, किथे शुजाअत जा गुल पैदा थिया, किथे विलायत जा गुल पैदा थिया, किथे शहादत जा गुल पैदा थिया। हुन रहमत जी करे भी गुल पैदा थिया, हिन रहमत जी करे भी गुल पैदा थिया, हुन रहमत जी करे गुलाब जा गुल पैदा थिया, राबिल जा गुल पैदा थिया, मोते चंबेली जा गुल पैदा थिया। पर जॾहिं क़ुरान वारी रहमत नाज़िल थी त अबू बकर जहिड़ा गुल पैदा थिया, उमर जहिड़ा गुल पैदा थिया, सोने उस्मान जहिड़ा गुल पैदा थिया, अलीउल मुर्तज़ा जहिड़ा गुल पैदा थिया, हसन ऐं हुसैन जहिड़ा गुल पैदा थिया, तल्हा ऐं ज़ुबैर जहिड़ा गुल पैदा थिया, साद ऐं सईद जहिड़ा गुल पैदा थिया, बिलाल ऐं अम्मार जहिड़ा गुल पैदा थिया, सुहैब ऐं सलमान जहिड़ा गुल पैदा थिया। हुन रहमत जी करे हू गुल पैदा थिया, हिन रहमत जी करे ही गुल पैदा थिया। बारिश वारी रहमत जी करे जेके गुल पैदा थिया, उहे तुंहिंजा मुंहिंजा गुल, पर हिन क़ुरान वारी रहमत जे करे जेके गुल पैदा थिया, उहे मुंहिंजे महबूब मुहम्मद जा गुल। नारे तकबीर, शाने सहाबा। आहे हुआ भी रहमत, आहे हीअ भी रहमत। पोइ जेके बारिश वारी रहमत जी करे गुल पैदा थिया, उहे तुंहिंजा मुंहिंजा गुल, क़ुरान वारी रहमत जी करे जेके गुल पैदा थिया, उहे नबी साईं जा गुल। ऐं जीअं तोखे मूंखे पंहिंजा गुल प्यारा आहिनि त हथ मथे खणी करे चओ त नबी साईं खे बि पंहिंजा गुल प्यारा। नारे तकबीर, शाने सहाबा। ऐं तुंहिंजे मुंहिंजे गुलनि जो पारो दोस्त ॾींदा, मिट माइट ॾींदा, पाड़े वारा ॾींदा, घाटा यार ऐं दोस्त ॾींदा। पर यादि रखो मुस्लमानो, अल्लाह साईं फरमायो इन्नल्लाह युदाफिउ अनिल लज़ीना आमनू, इन्नल्लाह ला युहिब्बु